बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अला इन्न औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। स्टेज ते तशरीफ रखंदड़ निहायती वाजिबुल एहतराम दरगाह हज़रत फ़कीर दिलमुराद साईं रहमतुल्लाह ताला अलैह जिनजा सजादा नशीन दरगाह आलिया हज़रत मशरी शरीफ जिनजा चश्मो चराग हर दिल अजीज़ निहायती मोहब्बत करण वारा प्यार करण वारा पांजे बुज़ुर्गन जे सिलसिले के मेहनत कावश जदोजहद इस्लाह इखलास मोहब्बत से कायम रखण वारा उहे फ़कीर जिन अल्लाह वारन हज़रत मशहूरी शरीफ वाला साईं बादशाह जिन जी ज़ियारतुन सोहबतुन जा मट पीता उन्हन उन्यायरन के सैराब करण आउं ॾिठुम त साईं या मंजूर अहमद साईं ऐं साईं मुनीर अहमद साईं रात ॾींहं कोशिश वरती अल्हम्दुलिल्लाह अल्लाह ताला जल्ल शानहू ही सिलसिला कायम दायम फरमाए बरकत जा सिलसिला दुआ जा सिलसिला शल कायम दायम रहन। दोस्तों अजीजों ही वो बाबरकत सिलसिलो आ जेको अल्लाह तबारक व तआला जल्ल शानहू जे जिक्र सा हबीब करीम अलैहिस्सलात व सलाम जी इश्क व मोहब्बत सा मामूर ऐं आबाद आहे। आमीन। इन्हनि बुज़ुर्गन जेका तालीम ॾिनी जेका तरबियत कई उन तरबियत में अल्लाह तबारक व तआला जल्ल शानहू जो जिक्र अल्लाह ताला जी बंदगी ऐं महबूब करीम अलैहिस्सलात व सलाम जी ज़ात अतर सा इश्क व मोहब्बत जो जेको दर्स ॾिनो वो यकीनन कामयाबी है कामरानी जी वाट आहे। इहो ही रस्तो एदिन सिरातल मुस्तकीम सिरातल लज़ीना अनअमत अलैहिम वारो आहे। जिन मेहनतों कयूं कावशों कयूं पंहिंजे मुर्शिदन करीमन जे हुकमत अमल फेरा रहा उन्हनि जा त भाग भला थिया छो त ही सिलसिलो अल्लाह करीम जल्ल शानो जे मोहब्बत वारो। मलफूज़ा शरीफ में पीसी रोज़े वारन जे खिदमत में एक फ़कीर अर्ज कयो किबला साईं मुरीद ऐं मुर्शिद जो ताल्लुक केतिरो आहे। पाण फरमायाऊं त दलाल जो कम होंदो आहे सौदे ठहण ताईं। दलाल जो कम आहे सौदे ठहण ताईं यानी बानन के पंहिंजे रब करीम सां मिलाइण उहे बाना जेके पंहिंजे मौलाए करीम जी तलब में उन जी मोहब्बत में सरगर्दान हुजन तो अहिड़ो को
चश्मो मिले, अड़ो को कीमिया घर मिले जो को असा के पंजे रब करीम जी जात बाबरकात सा मिलाए। असा जी जेका ही इंसानियत वारी कमजोरी आ, फनाइयत वारो जो असा जो उनसुर आ, उनके खत्म करे रब करीम जी जात बाबरकात सा बाकी बिल्लाह बनाए। कुल्लु मन अलैहा फान, हर शे जेका भी आए उनके फना है। वो यबका वजह रब्बिक, रब करीम जी जात बाबरकात के बका है। रब करीम जी जात के बका है, रब करीम जी वाट के भी बका है। पीसी रोजगार ने फरमाया तो वजह जी माना जात भी आहे तो वाट भी आहे। उन जी जात के जी बका है तो उन जी वाट के भी इं ही बका है। जेकी उन जी वाट ते हलिया अल्लाह जी तलब में रहा, उहे फनाइयत उन जी खत्म, उन जो वजूद खत्म, ए इंसानी जेके भी कमजोरियों है ज़ौफ़ है सब खत्म। बारी ताला जी कुदरत कामिल सा उनके वजूद अता थियो। वो वजूद जेको उन जात बाकी सा मिलियो, वो वजूद कदे फना थी तो ही कोई। फलनुहयिन्नहु हयातन तय्यबा, रब करीम जो वायदो है असा उनके हयात तय्यबा अता करे छडींदासीं। सुभान अल्लाह। हरगिज नबीर आ दिल की जिंदा शुद्ध इश्क, वो दिल जेका पंहिंजे मौला जे इश्क में जिंदा थी, उहा कॾहिं मरंदी कान, उनखे मौत ईंदे ई कोन। सब तस्त पर जरी दे आलम दवा में मां हिन जहान जे हिन आलम असा जो सब तस्त पर जरी दे आलम दवा में मां असा जो दवा। हालांकि इंसान का फना है, हर शे के फना है, पर जॾहिं रब करीम जी जात बाबरकात सा इन अल्लाह वारन तुंहिंजो नातो जोड़े छॾियो ऐं पोइ अल्लाह ताला जल शानो तोखे पंहिंजी बका ॾेई छॾी। सुभान उहे त जिन मेहनतूं कयूं, कावशूं कयूं, कशाला कयूं, मुर्शिदन करीमन जी पैरवी में हर शे खत्म कयूं। खलीफ़े साईं इजाज़त वठी वयो ॻोठ कि भला साईं महीनो खन जी इजाज़त मिले, इजाज़त वठी वियो। 2-3 ॾींहं कोन गुज़रिया वरी मोटी आयो। पाण पुछऊं खलीफ़ा तूं मोकल वठी वे महीने जी, 2-3 ॾींहं कोन गुज़रिया वरी मोटी आए, कुर्बान वञा। जॾहिं उते पहुतुसि कड़े गंवर में हिकिड़ो फ़क़ीर आयो, शाह साईं रहमतुल्लाह ताला अलैह जो हिकिड़ो फ़क़ीर आयो, उन सोहबत कई। उन पंहिंजी सोहबत में हिकिड़ो साईं जो शेर पढ़ियो, उन शेर ॿुधण खां पोइ मूंखे वेहणो न आयो। रहा अथई रात, रहा अथई रात, सुबह वींदई सादरी, रहा अथई रात, रात जा मेहमान अथई, सुबह वींदई सादरी, लू लू मुंझ लतीफ़ चे कर तनी जी तात, संदी जोगिन ज़ात बे भेरे भाग। नसीब थई हींअर, नसीब थई हींअर, रात रहा थई सुबह वरी वींदई हलिया। मुंह उभे तड़ वट पिरिन पग छोड़िया, आह का मुंह में घट न त सजण सबा जा खणा। सुभान अल्लाह। उहे त जिन मुर्शिदन करीमन सां घड़ियूं घारियूं, उहे त पंहिंजो मंज़िल मक़ाम। पर मां हिकिड़ो मिसाल पेश करे इजाज़त वठंदुसि। बादशाह जी दरबार में महफूज़ा शरीफ में हिकिड़ी माई हूंदी हुई जेका मश्करी विझंदी, मश्करी कंदी ही, बादशाह के खिलाईंदी, बादशाह के खुश कंदी, मुख्तलिफ किस्म जूं
मश्किरियूं भोग चर्चा कार्टून जी अॼुकल्ह ठहंदा आहिनि। हिकिड़े भेरे बादशाह चयोसि ए माई ये जेके अल्लाह वारा जेके ज़िक्र करण वारा आहिनि इन जी मस्करी ॿुधाए। माई चयोसि बादशाह इन्हनि सां मस्करी कान थींदी आहे, इन्हनि सां मज़ाक कान थींदी आहे। खैर बादशाह जो ख्याल लही वियो। वरी को वक्त गुजरियो, वरी बादशाह खे इहा साॻी ॻाल्हि यादि आई। माई मजबूर थी। माई चयो ठीकु आहे, मुंहिंजे चौधारी हल्को ॿधी वियो। माई तस्बीह खई, अच्छी चादर मथे विधई, ला इलाहा इल्लल्लाह जी तस्बीह पहिरां सम्झाई। तस्बीह ज़िक्र जी थींदी, ला इलाहा इल्लल्लाह इल्लल्लाह अल्लाहु खां पोइ मुराक़िबो थींदो, मुराक़िबे खां पोइ वरी मथो मथे खजंदो ऐं इहो सिलसिलो पूरो थी वियो। नियत छा आहे? मस्करी थी। हां सुभान नियत वा काने। पीसे जन फरमायो त ही अल्लाह जी राह एडी त अल्लाह जी राह बानन जे लाइ मुश्ताक आ जो जेकॾहिं तुंहिंजी तलब सच्ची न हुजे ऐं रुगो तो में सिर्फ तलब सच्ची कान्हे पर जेकॾहिं रुगो सद थई सद तॾहिं बि कामयाब थी वेंदी। सुभान अल्लाह। सच्ची तलब वारा त उहे पर रुगो सद रही इन सिलसिले सां तॾहिं बि कामयाब थी वेंदी। अहिड़ो त प्यारो सिलसिलो आहे, अहिड़ी त महिरबानी आहे। माई चयो त हाणे हल्को ॿधी वेठा, तस्बीह खणी ला इलाहा इल्लल्लाह शुरू कयईं। तस्बीह पूरी थी, वरी इल्लल्लाह, वरी अल्लाह, वरी हू खां पोइ जो माई मुराक़िबे में वई, भला 3 मिंट 5 मिंट 10 मिंट यको माई जो मथो हेठि कयो त मथो मथे कयईं कोन। बादशाह चयो भाई हाणे मस्करी पूरी थी वई, हाणे मथे मथे कर। उन ये पंहिंजे मुराक़िबे जे अंदर बादशाह खे आवाज़ ॾिनई, ऐं बादशाह मूं तोखे चयो हो त हिननि सां मज़ाक ऐं मस्करी न थींदी आहे। हाणे जिन जे सूरत में आई आहियां ज़िंदगी सॼी हिननि जे सूरत में। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। मन तशब्बह बिक़ौमिन फ़हुव मिन। ही त अहिड़ी महिरबानी आहे जो रुगो तूं सूरत उहा अपनाई, रुगो वो सूरत अपनाए वे। सुभान सेवा कर समुद्र जी इते जर वहे थो जा, सवे वहन सीर में माणक मोती लाल, जे मासो मिलई माल त पुजारा पुर थी। सुभान पीछे फरमाया त उनी वह माई साहब वासिल बिल्लाह थी, अल्लाह ताला जी जात बाबरकात सां मिली। तो दोस्तों अजीजो ही सिलसिलो अल्लाह वारन जो बुजुर्गन जो जेको महज अल्लाह जी जिक्र जे मथां आहे, अल्लाह जो जिक्र हिननि ईअं कयो, फज़कुरूनी अज़कुरुकुम, अल्लाह जो जिक्र ईअं करजो, वरी अल्लाह जे जिक्र खां पोइ वरी ॿी का शइ यादि रहे, ॿी का यादि रही कान। जॾहिं अहिड़ो जिक्र कई जो जिक्र में रब जी ज़ात ई वॼी रही, हर शइ ख़तम थी वई। अज़कुरुकुम जो न जॾहिं वारो ईंदो, जॾहिं अज़कुरुकुम जो जॾहिं वाइदो पूरो थींदो त पोइ ही सभई मेला लॻंदा। हां ये आस्ताना क़यामत ताईं आबाद हूंदा। ही अज़कुरुकुम जो वाइदो आहे, ही खानकाऊं ये सिलसिला क़यामत ताईं कायम रहंदा। मता तू समझी त न हीअ ॻाल्हि आहे हूअ ॻाल्हि आहे। पीसी जन फरमायो तो जेकॾहिं रुगो दिल में थोड़ी देर जे लाइ बि पंहिंजे मुर्शिदनि खां रुगो वहम कयईं न त मां रुगो वहम ज़ुबान सां न, ज़ुबान सां त का ॻाल्हि करणी कान्हे, ज़ुबान ते को लफ़्ज़ आणो कोन्हे। हेॾी महिरबानी आहे, वरी नाज़ुक बि एॾो ई आहे, जेतिरी महिरबानी आहे ओतिरो नाज़ुक बि एॾो ई आहे सिलसिलो। पाण फरमायो रुगो दिल में वहम कई तॾहिं बि
तॾहिं बि हलियो वेंदे अल्लाह दिल में वहम भी ना है पर मैं तो वो ये है जी किन्नो आनो थोड़ी देर जे लाइ बि जेकॾहिं मुर्शिदन खां दिल में वहम आंदी त मां पंहिंजे मुर्शिदन खां फिरी वो वहम कई न त फैज़ बातिनी का मारूम रजी वेंदे पर मैं वो ई आ जी किन्नो आनो हुजे केतिरनि कुकड़ियुनि जे हेठां रखंदे उन मां बच्चो पैदा कोन थींदो निस्बते पाका दुरुस्त कुल या पे ऐशा मरो गरक शुद फिरौन व बूद मूसा पेशरो चए तो त पाकन दा निस्बत पंहिंजी दुरुस्त रखजा पाकन दा मुर्शिदन दा पंहिंजी निस्बत दुरुस्त रखजा या पे ऐशा मरो या उन्हनि जे पुठियां लॻी न या उन्हनि जे पुठियां न लॻ जा गरक शुद फिरौन व बूद मूसा पेशरो फिरौन गरक थी वियो बुॾी वियो सॼो लश्कर बुॾी वियो हालांकि मूसा अलैहिस्सलाम हुन जे आॾो आॾो पे हलिया अल्लाह जो नबी हुन जे आॾो आॾो पे हलिया अल्लाह जे नबीअ जे पुठियां हलियो पर निस्बत हुन जी दुरुस्त न हुई त गरक थी वियो तंहिंजे करे इहा शइ अल्लाह ताला जल शान पाण फरमायो रोज़ी वारनि फरमायो त हर शइ 32 हक़ आहिनि मुरीद जा मुर्शिद ते ऐं मुर्शिद जा वरी 36 हक़ आहिनि पाण फरमायो सभई हक़ मुर्शिद जा माफ़ अथसि पर हिकिड़ो हक़ माफ़ कोन थींदो उहो इहो आहे जॾहिं मुर्शिद जे हुज़ूर में अचे न त पंहिंजी दिलि हाज़िर दिल में ॿिया ख़्याल ख़तरात हीअ शइ हुअ शइ हीअ शइ हुअ ॻाल्हि न अल्लाह वारे वटि अल्लाह जे लाइ वञा ॿिए कम लाइ न वञा पर ॿिए लाइ वेंदो उहो थी वेंदो जंहिं लाइ बि वियो उहो थी वेंदो पर पोइ फैज़ बातिनी खां महरूम रहिजी वेंदो पाण फरमायूं मां जॾहिं न वेंदी आहे पाणी भरण पोइ बच्चो रोंदो आहे पोइ बच्चे खे वरी राज़ी करण लाइ कोशिशि कंदी आहे मानीअ टुको ॾींदी आहे को रांदीगो ॾींदी आहे को उनखे खट मिठो ॾींदी आहे राज़ी थी वियो त पाण दिलि खणी हली वेंदी आहे पर जेकॾहिं ॿार कंहिं ते बि राज़ी न थियो त पोइ उनखे पाण सां गॾु खणी वेंदी तो दोस्तों ये सिलसिला अल्लाह से जल शानहू जे ज़िक्र जा महबूब जे इश्क जा क़यामत ताईं कायम ऐं दाइम रहन अल्लाह से इन हस्तिन के आबाद रखे हिनन जो बच्चन के अल्लाह से आबाद रखे ये सिलसिला आबाद रहन अल्लाह ताला जल शानहू मुझे चवण आवाज बुधण ऐसा सभी ने के उन ते अमल की तौफीक नसीब फरमाए व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।